सिंध के बेटन ते वफ़ाक़ के कब्ज़े और सदारती आर्डिनेंस खिलाफ़ STP पारा गवर्नर राव साडो धरणो हयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई आहे। असां उते मौजूद अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु। हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंध सिंधियुनि जो मादरे वतन आहे। कराची सिंध ऐं सिंध असांजी माउ आहे, उनजे बेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर। ही सिंध धरती जी ज़मीन ते कब्ज़ो करे बेटनि ते धारियूं आबादियूं कारियूं करे सिंध के तक़सीम करणु चाहिनि था, अक़लियत में तब्दील करणु चाहिनि था। असां चऊं था सिंध असांजी आहे, असां कंहिंखे हिकिड़ो इंच बि कोन ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह अॼु खां हिन जदोजहद जो आगाज़ थियो आहे। जदोजहद थींदी, सदर खे पंहिंजो ऑर्डिनेंस वापसि वठिणो पवंदो। असांजो मक़सदु आहे त जेके बि सिंध जा वसीला आहिनि, सिंध जी ज़मीन आहे, उनजो मालिक असां सिंधी आहियूं। उहो आइनी ऐं क़ानूनी ऐं क़ुरान शरीफ़ जे हिसाब सां बि असांजो आहे। ताज़ो पीपल्स पार्टी गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट पाण में मुलविस थी करे हिकिड़ो बेटनि जो अप्रोच ॾिनो, मंज़ूरी ॾिनो, जंहिंखां पोइ सिंधी क़ौम जागी पई आहे। हाणे उहा वापसि कई अथनि, पर हिन महिल बि असां सिंध गवर्नमेंट खे ॿुधाइण था चाहियूं, तव्हां अञा ताईं इन मां ॿाहिरि न आहियो त को तव्हां मुलविस न आहियो। जेकॾहिं मुलविस न आहियो त सूबाई असेंबली जो इजलास घुराए इनखे कैंसिल करो। सिंध जी ज़मीन आहे ऐं सिंध जे मुहाणनि जो, कराची जे मुहाणनि जो न रुगो रोज़गार सां लाॻापियल आहे, पर हिकु ज़मीन आहे जंहिं ते सिंधी ज़मीन ते वफ़ाक़ कंहिं हमला आवर हुजे ऐं हिनखे कब्ज़े में करण जी कोशिशि पियो करे। ऐं अलवी जो जेको ऑर्डिनेंस आहे उनजा लफ़्ज़ पढ़ी ईअं लॻे थो कि हमला आवर लश्कर जो सरबराह हुजे। शदीद तरह सां मज़म्मत जोॻो आहे, पर सिंध हुकूमत जे सम्झे थी, पीपल्स पार्टी जे सम्झे थी त बयाननि सां ऐं ट्वीट सां इहो मसइलो हल थींदो त न। सिंध हुकूमत खे इन मसइले खे सिंध असेंबली में आणणो पवंदो। इहो ऑर्डिनेंस नाजाइज़ आहे, वफ़ाक़ी आइन जी भञकड़ी आहे, ख़ुदि मुख़्तारी जी तौहीन आहे ऐं सिंध जे वल ते वार आहे। असांजो मुतालबो आहे त इहो वापसि कयो छो ऐं सदर पाकिस्तान इहो जारी करे पंहिंजे मनसब जी तौहीन कई आहे, खैर हलफ़ जी तौहीन कई आहे। असां वाज़े चऊं था त इहो सदर वापसि वठे, सिंध जे अवाम खां माफ़ी वठे ऐं जेका नाजाइज़ अथॉरिटी क़ाइमु कई वई आहे बेटनि जे बारे में वफ़ाक़ी, उहा एबॉलिश कयो। ऐं सिंध हुकूमत खे बि चऊं था त जेको तव्हां जुलाई में क़दम कयो गुजगुअ में, उहो मुजरमाना हो। तव्हांखे बि को अख़्तियार न आहे त तव्हां सिंध जो इंच बि लिखी ॾियो मर्कज़ खे। हिननि खे वॾी मज़ामत सां मुंहुं ॾियणो पवंदो। सिंध जो हर माण्हू, सिंध जो हर ॿार, सिंध जो हर ॿुढो, हर बाशऊर मज़ामत कंदो, पंहिंजे वसीलनि तां दस्तबरदार न थींदो ऐं जमहूरियत ऐं वफ़ाक़ी निज़ाम ऐं बराबरी जो निज़ाम आण ऐं वरी नए सिरे सां साॻे अंदाज़ सां उहा साॻिया हक़ ऐं वसीला वापसि वठण जे लाइ ही सिंध गॾपी थिए, सिंध उथे पई। ऐं सिंधी जॾहिं क़ौम उथंदी आहे, सिंध जा माण्हू जॾहिं उथंदा आहिनि त इन जे लाइ पलीअ साहिबु चयो त ही देग तपंदी देरि सां आहे त पोइ ठरंदी बि देरि सां आहे। असां सिंधी क़ौम लाइ बहितरी न पर हिकु साज़िश था सम्झूं जेका सिंध जे समूर ते कब्ज़े करण जी शुरूआत आहे। छो त एतिरो परे एतिरा महांगा घर फ्लैट सिंधी क़ौम नथी ख़रीद करे सघे, बहरियाई असल आज़ार आहे। हिननि खे जेकॾहिं अहिड़ो ई लाचार हो न असां सिंधी क़ौम लाइ साथ थो वञे वफ़ाक़ जो, त पोइ बड्रे जबल खे छो नथी बहितर करे। गोरख जबल ते जेका जन्नत आहे उन लाइ बहितर छो न? उते ग़रीब कोन्हनि छा? उते पुछो त सही, पाणी आणण लबा, उते हिननि जो साह कोन थो वञे अचे सिंध जे समूंड जो। सो असां हिनखे हिकिड़ी क्लियर कट साज़िश था सम्झूं। जीअं ई सिंध में इहा ख़बर पई, सभिनी खां पहिरियां मां इहा ऐलान कयो 11 अक्टूबर ते हिन गवर्नर हाउस ते धरणे जो। उन खां पोइ ॾिठा त सिंध जागी पई। डॉक्टर कादिर मक्शी साहिबु ऐलान कयो, उन हिते पहुचण जो ऐलान कयो त असां उनखे वेलकम करे मेज़बानी जो ऐलान कयो। ऐं गॾियल मक़सदु आहे, हिकिड़ो ई मुतालबो आहे त फौरी तौर ते इहो आमराणो जेको ऑर्डिनेंस आहे वापसि वरितो वञे। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं वफ़ाक़ खे ज़रूरत ई न आहे त इन ते कब्ज़ो करे। हू कब्ज़े ख़ातिर जेको आहे अहिड़े क़िस्म ऑर्डिनेंस नाफ़िज़ था कनि। आइनी तौर ते इन्हनि खे जॾहिं असेंबली मौजूदु आहिनि त ऑर्डिनेंस नाफ़िज़ करण जी ज़रूरत ई न हुई। चोरी चोरी लिकी लिकी 2 महीना अॻु में ऑर्डिनेंस जेको आहे कढी हाणे ओचितो ज़ाहिर कयो अथऊं। पर खेनि ख़बर हुअणु घुरिजे त सिंध जूं सियासी धुरियूं, सिंध जा गैरतमंद पुट कंहिं बि सूरत में कंहिं बि हवाले सां
सिंध जे हिकिड़े इंच ताईं जेको हथ खणण लाइ कतई तयारु न आहिनि। वफ़ाक़ खे को बि हक़ नथो पहुचे त हू सिंध जे वसीलनि, सिंध जी ज़मीन, सिंध जे शहरनि, सिंध जे पाणी ते धाड़ा आणे, सिंध जे बेटनि ते धाड़ा आणे उन ते कब्ज़ा करे। असां सिंध हुकूमत खां मुतालबो करणु चाहियूं था त जल्द खां जल्द सिंध असेंबलीअ में ऑर्डिनेंस पास कयो वञे, करारदार पास कयो वञे ऐं इन ऑर्डिनेंस खे रद्द कयो वञे, न त ॿी सूरत में सिंधी माण्हू सरापा एहतजाज हूंदा ऐं आख़िरी दम ताईं पंहिंजे सिंध जी वहदानियत, सिंध जे वजूद लाइ आख़िरी दम ताईं विढ़ंदा। असां चवंदा त तारीख़ी तौर ते सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, तंहिंजे करे वफ़ाक़ खे उन्हनि ते कब्ज़ो करणु या सिंध हुकूमत खे उन्हनि ते अदावत जी NOC जारी करण जो इख्तियार न आहे। पीपल्स पार्टी सिंध खां ॿेटनि जे सुवाल ते वोट न आहे वरितो, सिंध दुश्मन मनसूबनि शुरू करण जे नाले में वोट न आहे वरितो, हुन सिंध जे माण्हुनि जी नुमाइंदगी करण जे नाले ते वोट वरितो आहे। तंहिंजे करे उहे सिंध जे माण्हुनि जी नुमाइंदगी जो हक़ अदा कनि। हम तो अभी से नहीं, कई सालों से जद्दोजहद कर रहे हैं बैरिया टाउन के हवाले से, क्योंकि वहाँ दायरी आबादी को लाके आबाद किया जा रहा है। हम उस वक्त से ये जद्दोजहद कर रहे हैं और हम हर इस किस्म के मरकज़ की तरफ से मुदाखलत की पुरजोर मजम्मत करते हैं और हम समझते हैं कि ये यहाँ की कौमों के साथ ज़्यादती है कि उनके जो इलाके हैं उनको आप दोबारा मरकज़ में लेना चाहते हैं, एक 1 यूनिट कायम करना चाहते हैं। हम इसके सख्त मुखालिफ हैं। वफ़ाक़ी हुकूमत जेको सदारती ऑर्डिनेंस जारी कयो आहे, सॼी सिंध उन जे ख़िलाफ़ु आहे। सॼी सिंध जेका अॼु हिते कराची में गॾु आहे, कराची खां ॿाहिरि बि, कराची खां वठी कश्मीर ताईं अॼु सॼी सिंध हिकु आवाज़ आहे। उन आवाज़ में आवाज़ मिलाए असां हिते गॾु आहियूं। मुतालबो असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो आहे त ॿेटनि ते जेको वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे उहो ख़तमु कयो वञे। इन मसइले ते सिंध असेंबलीअ जो इजलास कोठाए फौरी तौर ते वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ हिकु करारदाद मंज़ूर कई वञे ऐं ॿेटनि जे मनसूबे खे मुकमिल तौर ते रद्द कयो वञे। सिंधी समुंड में 300 ॿेट आहिनि, डिंगी ऐं भंडार जहिड़ा, जिन जे ख़िलाफ़ु असां इहे साज़िश था सम्झूं। उन जे करे असां घुर था कयूं त डिंगी ऐं भंडार समेत या जीवणी, ग्वादर, पसनी, ओरमाड़ा खां वठी बदीन ताईं जेके बि ॿेट आहिनि उन्हनि जे हवाले सां जेको हीअ ऑर्डिनेंस आहे उहो फौरी तौर ते रद्द कयो वञे। ही सभिनी माण्हुनि जी हिकिड़ी घुर आहे त ॿेटनि ते कब्ज़ो ख़तमु कयो, हिन खे ॿेटनि ते कब्ज़ो छॾिणो पवंदो। सिंध जो माण्हू हाणे गाफ़िल कोन्हे को, कंहिं बि सूरत में उहा सिंध गवर्नमेंट हुजे, वफ़ाक़ हुजे, सिंध जी ज़मीन जे करे कब्ज़ा कया आहिनि ऐं सिंधी माण्हुनि खे जेको ऑर्डिनेंस आंदो ख़ौफ़ में रखण लाइ जंहिं क़िस्म जा उन्हनि फ़ैसिला कया आहिनि त यकीनन जेकॾहिं सिंधी माण्हू ख़ौफ़ ज़िदा हुजनि हा, सियासी कारकुन ख़ौफ़ में हुजनि हा त अॼु ही झंडा खणी हिते कोन पहुचनि हा। सदारती ऑर्डिनेंस ज़रिए सिंध जे वसीलनि ते, सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े जी माना ही वरी असांखे 1 यूनिट जी यादगिरी ॾियारीनि पिया ऐं खेनि यादि रखणु खपे त जीअं 1 यूनिट जे ख़िलाफ़ु सॼी सिंध जो अवाम उथी बीठो, तीअं असां बिना कंहिं तंज़ीमी फ़र्क़ जे, बिना कंहिं जेको सो रंग, नसुल ऐं मज़हब जे, बिना कंहिं झंडे जे असां हींअर सभु सिंध पार्टी आहियूं। सिंध जे माण्हुनि जी जेका तारीख़ी जद्दोजहद आहे उहा इलाही पुराणी आहे। 1 यूनिट हुजे, MRD तहरीक हुजे, कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु जद्दोजहद हुजे, असीं आज़मायल आहियूं। ही को असांजे क़ौमी पहिरियों टेस्ट न आहे। जीअं पहिरियां बि को बि डिक्टेटर, को बि आमिर, को बि जाबिर हुकुमरान कामयाबु न थियो आहे, त हिन भेरे बि इंशाअल्लाह ताला इहे वफ़ाक़ खां जेके ॿेट आहिनि असां वापसि वठी ॾेखारींदासीं, हिकु दफ़ा ॿीहर सुरखुर ॾींदासीं। जंहिं नमूने हुननि ऑर्डिनेंस कढियो आहे त हिन ते जेको एहतजाज कंदो, जेको ॻाल्हि कंदो, हुनखे 6 सालनि जी सज़ा थी वेंदी, हुनखे एतिरी सज़ा थींदी। हीअ त माना ईअं आहे त तव्हांखे मारियूं बि सही, कब्ज़ा बि कयूं ऐं तव्हां रो बि न। इंतिहाई सख़्तु तकलीफ़दार ॻाल्हि आहे। इन करे जेको बि जंहिं बि प्लेटफॉर्म तां माण्हू ॻाल्हाईंदो असां हुन सां गॾु आहियूं। हुन ते जेके माण्हू सिंध जी कुंड कुड़छ मां अॼु हिते गॾु थिया आहिनि, उन्हनि जी इहा डिमांड आहे, इहो मुतालबो आहे त सदारती ऑर्डिनेंस जेको हिननि हिकिड़ो साज़िशी तरह सां ॾिनो आहे उनखे जेको आहे वापसि वरितो वञे ऐं उन जे लाइ कंहिं बि क़िस्म जो कम्प्रोमाइज़ कोन्हे। सिंध जे साहिल ऐं वसाइल ते जेको वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे, वफ़ाक़ जेको सिंध सां ज़्यादती करे सदारती ऑर्डिनेंस जारी कयो आहे, असां हिनखे मुकमल रद्द था कयूं। सिंध जो अवाम हिनखे मुकमल रद्द करे चुको आहे, छो जो सिंध जे वसीलनि ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधियुनि जो हक़ आहे। वफ़ाक़ डंडे जे ज़ोर ते सिंध जी मिल्कियत, सिंधी माण्हुनि जी मिल्कियत ॿेट वेकिरो कया आहिनि, जेका सरासर सिंध सां ज़्यादती आहे। सिंधी माण्हू इन ज़्यादती खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। असीं ॿुधाइण था चाहियूं वफ़ाक़ खे त सिंधियुनि जे हिन एहतजाजनि जो नोटिस वठी ही ऑर्डिनेंस वापसि वठे। ख़ासि करे पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे चवां थो त बाबा तव्हां हथ सां लिखी ॾिनो आहे, पर हाणे जेके तव्हां वावेला कयो था, ड्रामेबाज़ियूं कयो था, इहे ड्रामेबाज़ियूं छॾियो, सिंध असेंबली में करारदाद पेश कयो।
उहो करारदाद पास करायो त सिंध जे विरहाङे जी को ॻाल्हि कंदो उहो गद्दारी जे ज़मीर में ईंदो। सुभाणे को सिंध जे 1-2 जी ॻाल्हि करे थो, सुभाणे को कराची और सिंध चवे थो, उन्हनि ते गद्दारी जा मुक़दमा हलणु खपनि। जेको ही नापाक इरादा आहिनि सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ जा जेके गॾियल तौर ते इहे तय कया विया आहिनि, इन्हनि जी असां सख़्तु लफ़्ज़ में मज़मत कयूं था। असां मुतालबो कयूं था त सिंध हुकूमत सिंध असम्बली जे में बिल आणे इनखे नामंज़ूर कराए ऐं जेको सदारती ऑर्डिनेंस आयल आहे इहो फौरी तौर ते वापसि वरिते वञे। धरती जे विरहाङे जी ॻाल्हि हुजे या बेटनि जी ॻाल्हि हुजे या माली वसीलनि जी ॻाल्हि हुजे, उन ते कब्ज़नि जी ॻाल्हि हुजे, त धरती जो पुट हर मरहले में सभु इख़्तिलाफ़ विसारे हिकु मोर्चे ते गॾु थियण लाइ तयारु वेठो आहे। अॼु असां डॉक्टर साहब डॉक्टर कादिर मक्सी जेका रैली कढी आहे जसलणे सॼो सिंध जो शोर घुर करे थो पियो त जेको सिंध जा ॿेट आहिनि, सामूंडी ॿेट, उहो सिंध जी मिल्कियत आहिनि। सिंध जे ॿेटनि ते गवर्नर जेको ऑर्डिनेंस सदारती थियो आहे असां उनखे रद्द कयूं था पिया। ईअं सम्झूं था पिया त हीउ ऑर्डिनेंस सिंध ते कब्ज़ो आहे। इन करे ही हज़ारे लखे माण्हू एहतजाज करे अॼु हिते कराची में गॾु थिया आहिनि। रैली में शरीक सियासी समाजी अॻुवाणनि, क़ौम परस्तनि ऐं साझावंदनि जो चवणु आहे त सिंध जे ॿेटनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो करणु न ॾींदासीं। कैमरामैन फराज़ मीराणी सां गॾु आरिफ नाइज, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk